सॼणो हक़ मौजूदु जीअं लतीफ़ जीअं सिंध ऐं जीअं आलम इंसानियत। लतीफ़ साईं जी सुर सरी राग मां हिकिड़ो तमामु कमाल जो बैत आहे जेको आम तौर ते काफ़ी माण्हू पढ़ंदा रहंदा आहिनि ऐं उन बैत जो जेको गहरो फ़लसफ़ो आहे ऐं उनजी जेका गहराई आहे ऐं उन में जेका हिदायत आहे उहा ॾाढी ग़ैर मामूली आहे। लतीफ़ साईं जिन फरमाइनि था, बंदर जा भई त सुखाणिया मसमो, कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझमही, एॾो सूर सही निंड न कजे नाखुआ। बंदर ते भउ आहे, इहो सिर्फ़ु बंदर कोन्हे, हीउ समाज आहे, हीअ असांजी धरती आहे, हीअ असांजो वतन आहे। ऐं बंदर खे भउ आहे ऐं तव्हां सुख कयो सुता पिया आहियो जीअं अॼोकी असांजी हालत आहे। ला तालुक बणियल आहियूं, पंहिंजे धरतीअ जे सभिनी मसइलनि खां ला तालुक बणियल आहियूं। ऐं लतीफ़ साईं खे 3 सदियूं अॻु में इन शइ जो इदराक हुयो त अॻिते हली असां ईअं बि थींदासीं ऐं असां फ़िक्र लतीफ़ खां मुंहुं मोड़े ऐं असां ला तालुकुनि जे उन पंध ते हली पवंदासीं जंहिं पंध ते सिर्फ़ु ग़ुलामी ग़ुलामी, सिर्फ़ु तबाही तबाही हूंदी। तंहिं करे इहो जेको भउ आहे बंदर खे, पंहिंजे वतन खे भउ आहे, सुख थी न सुम्हो। कपर थो कुन करे जीअं माटीअ मंझमही, हीउ जेको कपर आहे उन कपर खे कुन ईअं घेरो करे रहिया आहिनि जो इहो कपर केॾी महिल बि टुटी सघे थो। इहो कपर कोन्हे, इहो उहो समाज जी ॻाल्हि आहे, उहा क़ौम जी ॻाल्हि आहे, उहा वतन जी ॻाल्हि आहे जंहिं वतन खे संगीन क़िस्म जा ख़तरा लाक, इंतिहाई वॾा ख़तरा लाक। एॾा सूर सही, एॾो सूर सही निंड न कजे नाखुआ, एॾो सूर बर्दाश्त करे पोइ बि तूं सुतो पियो हुई। ए नाखुआ तोखे शाबास हुजे, ए रहबर, ए अॻवान, ए लीडर, तोखे शाबास हुजे। सभु कुझु ॼाणंदे, सभु कुझु जो ख़बर हूंदे त मुंहिंजो वतन वेरनि जे वर चढ़ी चुको आहे ऐं पोइ बि तूं ख़ामोश ऐं निंड पियो हुई। नाखुआ जाग, उथी पंहिंजे वतन जी वाह कर। महबूबो, असां हमेशह इहा ई गुज़ारिश कंदो आहियां त हीउ चैनल मूं कंहिं कमाई जे लाइ कोन ठाहियो आहे, पर फ़िक्र लतीफ़ खे झर झंग पहुचाइण जे लाइ आउं हीउ पोरियो कंदो आहियां। शाल साब पवे मुंहिंजो हीउ पोरियो। वधि खां वधि हिन खे सब्सक्राइब कयो। सब्सक्राइब छो कयो? इन जे लाइ त जीअं घणे खां घणनि माण्हुनि ताईं फ़िक्र लतीफ़ पहुची सघे। अॻु में आउं वीडियोज़ में इहो अर्ज़ु करे चुको आहियां त रुॻो आउं कोन ॻाल्हाईंदुसि, पर जॾहिं चङो ख़ासो तइदाद थी वेंदो असांजे दोस्तनि जो, सब्सक्राइबरनि जो, त पोइ वॾा वॾा आलिम बि असां पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदासीं, उहे बि हिते शामिलु हूंदा। ऐं वीडियोज़ मां जेकॾहिं सभई खोले ॾिसंदव त उन में वॾा वॾा आलिम बि मौजूदु आहिनि जेके PhD स्कॉलर आहिनि। पर असां वटि बदकिस्मती आहे त ॿियनि इलाइक़नि में, सिंध खां ॿाहिरियुनि इलाइक़नि में, उते हिक ॿिए जो साथ ॾाढो ज़बरदस्तु ॾियनि था ऐं को जेकॾहिं कमु करे थो त सभई उनजी मदद कनि था। पर असां जस्ट रुॻो हिकिड़ी आङुर रखणी आहे, उहा आङुर बि असां नथा रखे सघूं। ऐं निंड न कजे नाखुआ, अहिड़ी असां सां हालत आहे। ॿिया वॾा कम त नथा करे सघूं, पर नंढा कम बि नथा करे सघूं। उमेदु आहे तव्हां चैनल खे सब्सक्राइब कंदव, पंहिंजे दोस्तनि ताईं पहुचाईंदव। अव्हां खां मोकिलायां थो, हक़ मौजूदु, जीअं लतीफ़, जीअं सिंध, जीअं आलम इंसानियत।